बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों असांजी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर जंहिंजी तस्वीर तव्हांजे साम्हूं लॻल आहे उन्हनि जा हिकु सिटूं 27 डिसेंबर। अरे वो निभागा 27 डिसेंबर, अरे वो निभागा 27 डिसेंबर, असां खां खसे चो असांजी रेबर। थी वई शहीद राणी जॾहिं ॿुधियासीं ख़बर, पई सिंध वई सुलकनि में मची वियो मेशर। वसे घोड़नि जी बरसात जीअं वसे कोई ककर, अड़े वो निभागा 27 डिसेंबर, असां खां खसे चो असांजी रेबर। वो सिंध जी हुई राणी ऐं मेहरान जी मलका, वो सिंध जी हुई राणी ऐं मेहरान जी मलका, मुल्क जे माण्हुनि लाइ लड़कियूं ऐं उल्का। जमहूरियत जी देवीअ खे जहांगीरनि ऐं मारूड़नि जो फिकिर, अड़े वो निभागा 27 डिसेंबर, असां खां खसे चो असांजी रेबर। शहीद राणी थी असांजी दिलनि में वसे, शहीद राणी थी असांजी दिलनि में वसे, केरु न सघंदो असां खां हुन जूं यादूं खसे। पिया लाहींदासीं सिक संदसि, ॾिसी आसपा बिलावल ऐं बख्तावर, अड़े वो निभागा 27 डिसेंबर, असां खां खसे चो असांजी रेबर। अमरा अमर रहंदी भूटे जी हीअ न्याणी, अमरा अमर रहंदी भूटे जी हीअ न्याणी, सुनहरी लफ़्ज़नि में लिखी वेंदी हिन जी कहाणी। नूरदीन चए भुट्टो खानदान आ मुक़दस ऐं मोतबर, अड़े वो निभागा 27 डिसेंबर, असां खां खसे चो असांजी रेबर। महिरबानी।